दिलावर भी त सही। मीरा चवी छाती जल्दी चव। भला एडी तकड़ थी छा? मीरा को ॾिसी न वठे। भले ॾिसन, असां खे केड़ो खौफ आ? मीरा चरी नथी। परियां खां हाशिम भा ऐं चाचो पलियो कम था कनि बनीअ ते। दिलावर असां भी त पंहिंजो कम पाया कयूं। ॾिस मीरा, मां चयोमांइ न, चरी नथी। मुंहिंजी ॻाल्हि खे सम्झंदी कर। दिलावर तोखे थी ॾिसां त चरी थी पवां। का ॻाल्हि सम्झ में ई नथी अचे। मीरा कम जी ॻाल्हि कर। दिलावर इहो रुमाल कुले ते ॾाढो ठहे ई थो। इहो त ॿुधाए आखिर वञी काॾे थो? इहा ॻाल्हि चवण जे लाइ मूंखे बीहारियो अथई। ॻाल्हि अञा ख़तम न आहे थी। दिलावर मां चाहियां थी त तुंहिंजे हथ में हमेशा कोडर ऐं ॾाटो हुजे, इहा बंदूक न। दिलावर हाणे असांजी शादी थियण वारी आहे। तूं ये झेड़ा छॾे ॾे। जीअं सॼी दुनिया वारा माण्हू अमन सां जिंदगी गुज़ारे रहिया आहिनि, तीअं तूं भी सुकून वारी जिंदगी गुज़ार, जंहिंमें को भी खतरो न हुजे। मीरा मां भी इहो ई चाहियां थो, पर छा कयां? हिन दुनिया जा माण्हू मूंखे सुकून सां जीअण कोन था ॾियनि। दिलावर दुनिया वारा वञी धूड़ पाइनि, तूं हिक कन खां ॻाल्हि ॿुधी ॿिए कन खां कढी छॾ। उन्हनि खे ख़ुदा हाफ़िज़ चई अची पंहिंजो घर वसाए। कोशिश कंदुसि मीरा, पर मुश्किल आहे। मीरा जेसी ताईं कमदार नबू जिंदा आहे ओसी ताईं मां हथ में हथियार खणंदुसि। पहिरियां हिन बदमाश नबूअ खे मारियां, पोइ हथियार रखंदुसि। दिलावर इन कमदार नबूअ खे न अलाह सज़ा ॾींदो। हा मीरा, हिन कमदार नबूअ खे मारण लाइ मूंखे हिकिड़ी गोली ख़र्च करणी पवंदी। तुंहिंजूं ये ॻाल्हियूं ॿुधी मुंहिंजी दिलि चए थी त मां तोखे छॾे पंहिंजे माइटनि ॾे हली वञा। तो मूंसां कूड़ ॻाल्हाए। तो मूंखे चयो त मूंखे माइटनि जी सिक लॻी आहे, पर हक़ीक़त तुंहिंजे उबतड़ हुई। तूं पंहिंजो घर छॾे पाड़े वारनि ॾे वञी कचहरियूं पियो करी। बहादुर इहा शक जी चिणग असांजूं ख़ुशियूं साड़े रख करे छॾींदी। आख़िर तोखे मुंहिंजी मोहबत ते यकीन छो नथो अचे? कीअं यकीन अचे? तो ई मूंखे ॿुधा त कीअं मूंखे यकीन अचे? महीननि जा महीना तो उन पीर करामत जी बांधी रही ऐं हू तुंहिंजे हिन हुस्न जो दीवानो हुयो। कहिड़ा नाला खणी मां कहिड़ा नाला खणां? मूंखे त शर्म थो अचे। ससुई तुंहिंजो माज़ी दाग़दार आहे, तुंहिंजो मासूम चेहरो। माज़ी जी हकीकतुन के मिटाए न तो सघ। बस बहादुर बस बस वधीक मेणा न ॾे। हाणे जॾहिं तोखे मुंहिंजे माज़ीअ जी ख़बर बि हुई त पोइ तो मूंसां शादी छो कई? मूं त तोखां कॾहिं कुझु लिकायो ई कोन हुयो। ससी त तुंहिंजे साम्हूं खुलियल किताब जीअं हुई। हाणे इहे ताननि जा तीर न हण, हिकिड़ो ई धक हणी मूंखे मारे छॾ, किस्सो ई ख़तम कर। छा कयां मां? तोखे त मां कंहिंसां खिलंदे ॻाल्हाईंदे ॾिसी बि कोन थो सघां। साड़ पियो थिए मूंखे। तूं बस मौजी आहीं, मौजी ॿिए कंहिंजी बि न, अॼु बि पले जी बि तूं नाहीं। ऐं तूं वरी वधी थी पाड़े वारनि सां ॻाल्हाईंदी। इहो मूंखां कॾहिं बि बर्दाश्त न थींदो ससुई, कॾहिं बि न। वहमी थी वियो आहीं तूं बहादुर, तूं वहमी थी वियो आहीं। मां हाणे हिते न रही सघंदसि। हिते हूंदसि
त हिन हुननि सां ॻाल्हाईंदसि ऐं इहो तोखां बर्दाश्त न थींदो। इन करे हे मुल्क ई छॾे हल त हली काथे ॿाहिरि हली रहूं। ईअं ई करणो पवंदो, ईअं ई कंदुसि। चाचा साईं, मूंखे महसूस थी रहियो आहे त कोई शख्स आहे जेको मूंखे मारण जे लाइ खॾूं खोटे रहियो। मूंखे अगवा करे ज़मीन लिखाइण वारा केर हुया चाचा साईं? ऐं उन्हनि ई माण्हुनि सौट रोशनी खे अगवा कयो ऐं उन्हनि परे खां रोशनी ॾेखारे मूंखे चयऊं त हीअ ज़मीन लिखी ॾे, न त असां रोशनी खे मारींदासीं। तॾहिं ई मां उन्हनि कोरनि कागज़नि ते सयूं करे रोशनी जी जान बचाई, न त ख़ुदा जो कसम ही शमीर खान मरी त वञे हा, पर उन्हनि कागज़नि ते सही न करे हा। बस उन्हनि मूंखे मजबूर कयो रोशनीअ जे लाइ, तॾहिं मां उन्हनि खे सही करे ॾिनो। छा चई? तोखे बि उन्हनि माण्हुनि अगवा कयो हो? अच्छा शमीर, हिनजो मतलब त को ॻुझो दुश्मन तुंहिंजो ई असांजो आहे, जेको नथो चाहे त तूं ऐं मां हिकु थियूं। पर ॻाल्हि इहा आहे त इहो माण्हू आख़िर आहे केरु? केरु थी सघे थो? केरु थी सघे थो? थी सघे थो त शमीर इहो तो वारो मामो मता बंगुल हुजे? चाचा साईं, या ख़बर मूंखे न आहे, पर एतिरो यकीन अथमि त मामा बंगुल न आहे, छो त बंगुल मुंहिंजो मामो आहे, सॻो मामो। उहो कॾहिं बि ईअं नथो करे सघे। मामा साईं मुंहिंजी ज़िंदगी बचाइण लाइ ॿाहिरि मुल्क जी इस्पतालनि में लखे रुपया ख़र्च कया। उहो कीअं थो थी सघे मामा साईं मुंहिंजो दुश्मन? ठीकु आहे शमीर, मां जांच कयां थो त उहो शख्स नामुराद केरु आहे। केरु आहे उहो बदनसीब जंहिं सरदार शाह ज़मान जी पग में हथ विझण जी कोशिश कई आहे? मां जांच करायां थो। चाचा साईं, हाणे बस मां शादी थो करणु चाहियां ऐं चाहियां थो त ज़िंदगी सुकून जी गुज़ारियां, बस। शमीर, मुंहिंजा बच्चा, ॻाल्हि ॿुध। जेकॾहिं का छोकिरी तोखे पसंदि थी करे त मूंखे ॿुधाए, मां हुन सां तुंहिंजी शादी धामधूम सां करायां। शमीर, हाणे ॻाल्हियूं जेकॾहिं निकितियूं त पोइ मां हिकिड़ी ॻाल्हि तोसां शेयर करणु चाहियां थो। मुंहिंजी न्याणी रोशनी, उहा तोसां शादी करणु नथी चाहे। ॾिस, मां ज़ोर ज़बरदस्ती सां पंहिंजी न्याणी जी शादी तोसां नथो कराइणु चाहियां। शामिर नथो कराइणु चाहियां। हुन जूं बि के ख़्वाहिशूं, हुनजा बि के ख़्वाब आहिनि। छो हरुभरु हुनजी मां ज़िंदगी तबाह कया जंहिंमें हुनजी रज़ामंदी न हुजे? छो त ही सॼी ज़िंदगीअ जो फ़ैसिलो आहे। ज़ाल मुड़स जॾहिं निकाह में अचनि था, मरण कंदीअ ताईं हुननि जो जीअण मरण गॾु हूंदो आहे। अहिड़ी शादी कहिड़े कम जी जंहिंमें हिकु शख़्स राज़ी न हुजे, उहा शादी कामयाब न वेंदी। शमीर, ॻाल्हि खे सम्झ। त पोइ मतिलब चाचा साईं, मां सॼी उमिरि कुंवारो गुज़ारींदुसि। जेकॾहिं मुंहिंजी उमिरि चढ़ी वई न, त
त पोइ हारी नारी बि मूंखे न ॾींदा। शमीर शमीर मां तोखे कीअं समझाया? तोखे का छोकरी पसंद ही नथी करे। इन तरह जी का भी छोकरी तोखे पसंद नथी करे। आई तू जिद ते बीठो तो मुझी शादी कराए, मुझी शादी कराए। का छोकरी राजी थे तो मां तुझी शादी कराया न। त पोइ ठीकु आहे चाचा साईं, मां बि वक्त जो इंतजार थो कयां। एहसान साईं, शमीर के अगवा करण वारो मसलो मूंखे समझ में नथो अचे। आखिर वे केर जेके बाबर साईं ऐं शमीर जे विच में हलंदड़ जंग खे जारी ॾिसण था चाहिनि। हाशिम, मूंखे बंगुल ऐं साजिद मशकूक था लॻनि, पर इन ई ॻाल्हि में मुंझियल आहियां त मंगुल ऐं साजिद पाण हथियार फिटा करे सरदार साईं वटि वेठा आहिनि। मूंखे सम्झ में नथो अचे त आख़िर ॻाल्हि छा आहे। पीर साईं, इहा हिकु वॾी चाल आहे जेको दुश्मन असांजे खिलाफ़ विढ़ी रहियो आहे। पीर साईं, असां, तव्हां, बाबल साईं ऐं सभिनी ॻोठाणनि जे खिलाफ़ हिकु वॾी साज़िश हली रही आहे। हाशिम खान, असां कामेटियूं ठाहियूं निशानदेहीअ लाइ ऐं ॻोल्हा लाइ। जेको ॾोहारी हूंदो न, उनखे सज़ा मिलंदी, छो त हाणे कानून बि हरकत में अची वियो आहे। रोज़ ॾोहारियुनि जे धाकनि ते ॻोल्हा था वसनि। अव्हांजे दुश्मननि सां बि ईअं ई थींदो। हा एहसान साईं, असांखे बि उन ॾींहं जो इंतज़ार आहे त जीअं हर माण्हू इज़त ऐं एहतराम सां गुज़ारे। माई बसरा मुझी न्याणी रोशनी अञा बनी तो वापस ना आई आ छा? सरदार साईं, अञा हाणे त वई आहे। अच्छा माई बसरा, मुझी न्याणी जॾहिं घर को ॿाहिरि निकिरे थी न, वरियुनि ते घुमण जे लाइ, अलाए छो मूंखे विश्वास आहे वहम कुछ थी न पए। ॿियो त मां सतराज जी सरदार आहियां ऐं सतराज में सरदारी हलाइण तमामूली ॻाल्हि न आहे। माई बसरा, मुंहिंजी न्याणी जेकॾहिं घर खां ॿाहिरि निकिरी ईअं ज़मीनूं घुमंदी वते, माण्हू छा चवंदा? मुझी दिल भी न चवंदी आहे। ज़हर जो ठुक पीअणो थो पए, ॿारनि जी ख़ुशीअ में ख़ुशि रहणो थो पए। जवान न्याणी आहे, बस न चाहींदे भी ख़ामोश रहणो थो पए। छा कयां, कीअं समझायां पंहिंजी धीअ खे? उहा उते सही हुई, ॿाहिरि मुल्क में हुई त सही हुई, हिते जीअं आई आहे न, बस मुझे लाइ परेशानियूं करे छॾियूं अथई। सरदार साईं, औलाद जो उल्को त पीउ माउ खे थींदो न, मथां वरी उहा त न्याणी आहे। तोड़े जो मुंहिंजी न्याणी रोशनी तक़रीबन सॼी उमिरि ॿाहिरि मुल्क रही आहे, उते पढ़ी आहे, उते वॾी थी आहे, पर अलाए छो जॾहिं को ॿाहिरि मुल्क खां मोटी आहे, मुंहिंजे अखियुनि जे साम्हूं आहे। अलाए छो मूंखे उल्को थी थो पए। ॿाहिरि हुई त मूंखे उल्को न हो। मां बि ख़ुशि हुयुसि, उहो बि ख़ुशि, पर हिते जीअं मोटी आहे त मूंखे विश्वास आहे। बहरहाल मां परेशान आहियां न पंहिंजी छोकिरी। सरदार साईं, मां हिकिड़ो अर्ज़ कयां, धीउ धणो आहे, इहो ॿार लाही छॾियो त भलो। न्याणियूं निमाणियूं हुजियूं न सरदार साईं, धीउ जो ॿार जीअं जल्दी हल्को थिए त भलो आहे। तव्हां इन बारे में सोचो। माई बसरा,
छा कयां? पिया मां हुजा हन एक तरफ़ शामीर जे पीउ सां कयल वाइदो यादि थो अचे ऐं ॿिए तरफ़ जॾहिं न पंहिंजी न्याणी जे अखियुनि में अखियूं विझी ॾिसां थो त मुंहिंजी न्याणी रोशनी जे अखियुनि मां वहंदड़ ॻोढ़ा मूंखे असुल भञी भोरा भोर करे थी छॾनि। मां औलाद वारो आहियां, न्याणी वारो आहियां। पंहिंजी न्याणीअ जा ॻोढ़ा बर्दाश्त नथो करे सघां। मां हुनखे ख़ुशि ॾिसण थो चाहियां। मां इहो न चाहींदुसि त मुंहिंजी न्याणी जे अखियुनि मां ॻोढ़ा वहनि। मां इहो चाहींदुसि त उहा ख़ुशि खुरम रहे, सॼी हयाती ख़ुशि रहे। हर औलाद वारो, हर न्याणी वारो पीउ इहो चाहींदो आहे त हुनजी न्याणी जिते बि हुजे ख़ुशि हुजे। रोशनी, तूं पंहिंजे 14 जहिड़े चंड खे वार ककर करे लिकाईंदी न कर। मोहब्बत हासिल करण जे लाइ छुअण खां ये छिक बहितर हूंदी आहे। शायद मां बि तोखे हिन ई इम्तिहान में विझणु चाहियां थी। रोशनी, जॾहिं इंसान खे सिक लॻे ऐं उहो महसूस करे त हाणे पंहिंजे दिलबर जो दीदार ज़रूरी आहे त पोइ माण्हू छा करे? साजिद, तुंहिंजो मिलण हिक ॿिए खे ॾिसण ताईं महदूद रहंदो। शादी जो मेराज माइण खां पोइ तूं मुंहिंजे सिर जो मालिक आहीं। पोइ मुंहिंजे वजूद जे हर हिस्से ते सिर्फ़ तुंहिंजो ई हक़ आहे। तूं सही थी चई। मुंहिंजो तोसां मिलण ऐं कंहिंजो ॾिसी वठण मुंहिंजे लाइ सज़ा खां वधीक नाहे। जगह तुझे मुझे विच में बिथी आ वह किस्मत कई आ। नमा साथ विथी काथे आ? एहसान साईं जो तो असां बिन्ही जे मथा एहसान आ जो पंहिंजे घर में असां के मिलण थो ॾिए। हलोंगा एहसान साईं इहो ॼाणे थो त पंहिंजो प्यार पाक आ जंहिंमें ज़रे जो बि हेर फेर ना है। मां साथ रुगो प्यार जे पाकाई जो सबब ना है। एहसान साईं इहो बि ॼाणे थो त तूं ई मां पाण में मिट आहियूं, रत आहियूं। असांजो पंहिंजो पाण में रत जो रिश्तो आ। मां साथ इन रिश्ते के सॼी उम्र कायम रखंदासीं छो त मां करामत जी मिल्कियत जे पोयां न आहियां। मां त तोसां गॾु आहियां। तूं मिली वई ॼण त दुनिया मिली वई। मां साथ तुंहिंजे अंदर में मुंहिंजे लाइ एतिरी इज़त आ, इहा मुंहिंजे लाइ काफ़ी आ। बाक़ी अलाह कंदो त शादीअ जो मिराज ज़रूर माणींदासीं। बाबा साईं बस हाणे घणो थी वियो। मुंहिंजी जल्दी शादी करायो। मां वधीक इंतज़ार नथो करे सघां। साजिद पुट घेर त आहिनि, छा थियो आहे तोसां? बाबा जी अॼु रोशनी मूंखे फोन करे पंहिंजी ज़मीन ते घुरायो हो। हा त मुंहिंजो पुट साजिद खान रोशनी सां शादी करण थो चाहे। चोरा छोकिरी त वाह जी पसंदि कई थी, पर शायद तोखां साजिद खान हिकिड़ी ॻाल्हि विसरी वई आहे। रोशनी शामिर खान जी मंग थई। तुंहिंजी ऐं रोशनी जे विच में ॿियो केरु न, इहो शामिर टंग अड़ाईंदियूं। बाबा साईं रोशनीअ ते मुंहिंजे प्यार जो जादू थी वियो आहे। हिन शामिर खे पंहिंजी ज़िंदगी मां थुॾा हणी ॿाहिरि कढियो अथई। साजिद पुट शामिर एतिरो आसानी सां रोशनी खे कोन छॾींदो। सफ़ा लेसुड़े जी गिग वांगुरु थी बीह रहंदो। शामिर जी अखि सरदार शाह ज़मान जी पग में आहे ऐं उहो रोशनी सां शादी करे पग हासिल करणु चाहे थो। और शामिर लालच में आहे ऐं मां प्यार में। जीत हमेशा प्यार जी थींदी आहे।
लालच जी न, तव्हां सिर्फ वेही ॾिसो त रोशनी खे मां कीअं थो हासिल कयां। त रोशनी सिर्फ मूंसां प्यार कंदी आहे, मूंसां। अरे हेॾे शमीर मुंहिंजो भाणज आहे, सुभाणे वो ॾुख कंदो त मामे मूंसां वाह जी रांदि खेॾी आहे। मां ईअं कतई कोन कंदुसि। यार ॻाल्हि ॿुध, इन मसइले में मां तुंहिंजो साथ कोन ॾींदुसि, रिहा थी वेंदो। बाबा साईं, मूंखे कंहिंजे साथ जी ज़रूरत नाहे। सॼो कमु रोशनी पाण कंदी। तव्हां सिर्फ सरदार साईं सां राह रस्म वधायो, पोइ भली शमीर जे ई करे। पोइ तोखे कहिड़ो फ़ाइदो पवंदो? मां शमीर जे करे सरदार शाह ज़मान सां राह रस्म वधायां त फ़ाइदो त शमीर खे पवंदो न। न बाबा साईं न, मां ओचितो धमाको कंदुसि, ओचितो। तव्हां सिर्फ हाज़िर रहो, न मुंहिंजो पासो खणो न ई शमीर जो। ठीकु आहे, तुंहिंजी इहा ई ॻाल्हि आहे त पोइ तयारी कर त पीर एहसान ॾे हलूं। पीर एहसान जो सहारो वठी सरदार शाह ज़मान ते असां पुॼंदासीं। ठीकु आहे बाबा साईं, मां तयार थी अचां, पोइ हलूं था।